थधो पानी थधो बादलों के बीच हम खड़े हैं भाई। ये देखो बादलों के बीच झुड़ बाकायदा तव्हां जेको पाण चवंदा न मथो मींहुं थो वसे पियो, हे झुड़ में असां मंझि अंदरि हे ॾिसो हे झुड़ अथव, हे असां झुड़ जे विच में असां वाह दोस्तों असां झुड़ के भी इंजॉय कयोसीं। ओके ओए इसरार भाई कढी छॾी हेॾा आहे झूला लॻल आहिनि, ॿार खेॾनि था, झूला खाईंदा, वॾी मायूं आहिनि, पकोड़ा वमड़ा। हे दोस्त बीठा आहिनि था सभई इंजॉय करनि था पिया। हे असांजो अब्दुल्ला चाचड़ यूनियन ऑफ जनरल सदर, हे अब्दुर्रहमान चाचड़ यूनियन ऑफ प्रेस क्लब सदर। हे हेठां खॾ, हे साम्हूं माण्हू अचनि था पिया ॾिसो। हे यो असां मथे वेंदासीं, यो ओॾे मथे, ये देख लो। असांजे हेठों रोड आहे, असां हेॾा ईअं मथे हींअर चेयरलिफ्ट जे तरफ़ जेको सफ़र आहे उहो रहंदो आहे। असां हिन वक़्तु सुस्ती करे आहे, जंहिंमें सभई दोस्त वेठा आहिनि। शायदि कुझु बि नज़र नथो अचे। हा हेॾा रोशनी हाणे नहीं करे, अॻिते वञी करे तव्हांखे उतां जा बि मंज़र ॾेखारींदा। वक़्तु पहुता हूँ कश्मीर पॉइंट ते, जिते असां इंजॉय कयूं पिया। मूंसां गॾु मुंहिंजा दोस्त बि मौजूदु आहिनि, हेॾा पोइ बैकग्राउंड में ॾिसी सघो पिया। सो असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं कश्मीर पॉइंट ते। सो अव्हांखे ॾेखारियूं पिया हेॾां मंज़र, हीउ ॾिसो पहाड़, हेठां घर, वॾो मज़ो आहे। अव्हां ॾिठा हेॾां सीनारिटी ॾिसो चौगिर्द। असां मौसम में ॾाढी इंजॉय पिया कयूं। कश्मीर पॉइंट आहे हीअ जेका हिन वक़्तु असां कोमरी जी कश्मीर पॉइंट ते आहियूं। पनाटू प्रेस क्लब जो प्रेसिडेंट रईस अब्दुर्रहमान खान चाचड़ मौजूदु आहे। हीअ ॾिसो मौसम ॾाढी ख़ुशगवार लॻी पई आहे। कोमरी जा मनाज़िर दोस्तो ॾिसी ॾाढो मज़ो अचे थो, ॾाढो मज़ो सॼी संगत तक़रीबन असांखे ॾाढो इंजॉय कयो, ॾाढो मज़ो आयो। तारीफ़ मल बि असां गॾु जी असां हिन मौजूदु आहियूं चेयर लिफ्ट ते न्यू मरी में, जिते असां तव्हांखे ॾेखारींदासीं हितां मंदर बि। तव्हां किथे घुमंदा विया? सर हींअर आया आहियूं असां चेयर लिफ्ट ते मरी में,
तमामु घणो मज़ो लॻो पियो आहे तमामु घणी रश लॻी पई आहे असां हिन महिल मरी खां निकितासीं पंहिंजे लाउंज खां हिन महिल असीं पहुता आहियूं न्यू मरी में जिते असां चेयर लिफ्ट जो हाणे विज़िट कंदासीं मज़ो वठंदासीं हाफ़िज़ अब्दुल्ला आगा में वञे थो पैसा भॼो टिकट जा अचूं ज़ूम आउट थी वियो आहे वॾो कमरा मज़ो अचे थो वाह वाह VIP मज़ो लॻो पिया खाना ॾाढो एंजॉय था कयूं पिया नमाज़ पढ़ी आए न निमाज़ बि पढ़ी थिए वाह सही वाह हाणे ख़ैर असां हेॾे हलूं था पिया चेयर लिफ्ट ते दोस्त हलनि था पिया जमील अहिड़ा असांजा दोस्त वञनि पिया इनाम सुमरो जमील लंजार इसरार भट्टी शाहिद मुग़ल तारिक मलिक ऐं अयाज़ शेख अब्दुल्ला चाचड़ आसिफ़ मर सभई दोस्त जेके आहिनि हिते इंजॉय करनि था पिया को मरी जूं जेके आहिनि न्यू मरी स्टॉल लॻा पिया आहिनि हिते चेयर लिफ्ट ते ईंदासीं तव्हांखे ॾेखारियूं पिया हितां जा मंज़र वाह वाह हेॾा आहे झूला लॻल आहिनि ॿार खेॾनि था झूला खाईंदा वॾी मायूं आहिनि पोड़ा वमड़ा नंढा वॾा पोड़ा पका सभु हितां झूला खाईंदा पिया हे दोस्त बीठा आहिनि था सभई इंजॉय करनि था पिया हे असांजा अब्दुल्ला चाचड़ यूनियन ऑफ जनरल सदर हे अब्दुलरहमान चाचड़ यूनियन ऑफ प्रेस क्लब सदर सभई दोस्त इंजॉय करनि था पिया हे साम्हूं चेयर लिफ्ट वञे थी भई ॾाढा मज़ा आहे वाह असां हितां वञूं पिया टिकेट वठणु चेयर लिफ्ट जी गेम कराए पियो हिन में जेका शइ गोल में सटियोसीं जेका शइ में पियो त उहा असांजी शइ आहे दोस्त असां खेॾनि था पिया हेॾां खेॾनि था पिया जमील सिधो वञिजां थी वाह बोतल लाज़मी निकिरे बिस्किट कढ बिस्किट वेझा अथई बिस्किट बिस्किट सुपर 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 हा न थियो वाह ओए 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 अभी अब्दुल्ला भाई की वाली बारी है ओए 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 ओके एक बचे ही हैं ओए होए होए ओए ओए न भा आयाद हल हिकिड़ो मिनट हला है ना ओए 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 बोतल बोतल आयाद ये बोतल पेजी है बोतल पानी वारो आयाद बिस्किट जमील हिकिड़ो ॾे त ओए ओए ओके ओए इसरार भाई कड़ी छॾी ओए 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 ओए
असां टिकट वरितो नी के कढंदा लाइन आहे हाणे जॾहिं असांजो नंबर अचे साम्हूं ॾिसो कतार पोएं बादरां वॾी चाड़ी आहे नभा साफ़ लाइन में बीहंदा इनाम लाइन में बीह रहियो अथव हेॾां ये गलत ॻाल्हि आहे इनाम वारी सभिनि खां आगे वड्रा पोयो भी रो सजा वड्रा सामने देखो ये छोटे जो बच्चे हैं वो व्लॉग बना रहे हैं सामने देखो बस अब्दुल्ला अब्दुल्ला बोलो आपको 3-4 मोबाइल में दूंगा दोस्तों हम इस वक्त लाइन में लगे हुए हैं चेयरलिफ्ट के और ये बहुत बड़ी लाइन है कम से कम हमें आधा घंटा खड़े हो गए और मजीद मुझे लग रहा है कि 1 घंटा और लगेगा हमारा जो सफ़र है अभी तक जारी है इंशाल्लाह अगला सफ़र की तरफ जाना है बस आप करें चलिए पहुंच गए हैं चेयरलिफ्ट के करीब सामने ही कुछ ही देर में हम उस पर सवार होंगे वो देखो सामने ये स्टेशन है चेयरलिफ्ट की वो सामने 2 लोग बैठ रहे हैं वो चले गए वो देखो वो चले गए वो चला गया वो देखो हम भी आपको आगे जाएंगे और आपको वो आगे भी दिखाएंगे वो नहीं पड़ता दूसरे वाला वो 1-2.5 घंटे हमने इंतज़ार किया है 2.5 घंटे के बाद हमारा जो है यहाँ पहुँचे हैं करीब अभी 10-20 मिनट अभी भी लगेंगे यहाँ तक पहुँचने में इंतज़ार करने के बाद हम पहुँचे हैं तो यहाँ पर चेयरलिफ्ट हम गिर रहे हैं जरूर चाची ने ये देख यहाँ से लोग जा रहे हैं ऊपर देखना अभी वो आएंगे वो चले गए वो देख वो चले गए अदा असां इन वक्त वञी रहिया आहियूं चेयरलिफ्ट ते तव्हां ॾिसी सघो था सफ़र असांजो माशाल्लाह तमामु बहितरीनु सफ़र आहे सो असांजो जारी सारी सफ़र आहे मूंसां गॾु जेको ख़ान अब्दुर्रहमान चाचड़ बि मौजूदु आहे अब्दुर्रहमान ॾाढो मज़ो अचे थो ॾाढो मज़ो सॼी संगत सां गॾु आहे हाफ़िज़ अब्दुल्ला चाचड़ गॾु आहे अयाज शेख साहब गॾु आहे शाहिद मुकुल गॾु आहे कामरान डयो गॾु आहे मूंखे पहिरियां भउ लॻो ख़ान ॾाढो भउ लॻो अलाह सां हाणे माशाल्लाह कुझु बि न हाणे ओके हाणे ईज़ी वेठा आहियूं हाणे ओके ईज़ी तूं घर वेठो फोटो कढो थोरो सही बिल्कुलु ज़बरदस्त हेठां खॾ हे साम्हूं माण्हू अचनि था पिया ॾिसो इहो असां मथे वेंदासीं ओॾे मथे ये देख लो भाई ये देख लो खान बड़ा बहुत मज़ा आ गया रिलैक्स थी विया माण्हू त पोइ भलो आहे न गाड़ी स्लो जा रही है भाई ओ भाई वाह बहुत इंजॉय भाई ज़िंदगी में पहिरियों दफ़ो सफ़र आहे मुंहिंजो खानो अच्छा हाँ ज़िंदगी जो पहिरियों सफ़र आहे ॾाढो मज़ो अचे थो पियो इंजॉय कंदो हा नहीं बिल्कुलु ये तुंहिंजो अॼोको हे टूर जेको तारीख़ में लिखबो त ख़ान अब्दुर्रहमान जेको आहे टूर हणायो सॼी प्रेस क्लब जी बॉडी खे बाक़ाइदा जेको आहे सो लिखबो हिन तारीख़ में त वाह माशाल्लाह छा त सीनरी आहे सर चाचो बि बीठो तक के चाचो बि बीठो थी वाह चाचो घणे थो बीठो हा घणी अचनि थियूं घणी वञनि थियूं तव्हां जेको पाण चवंदव न मथो मींहुं थो वसे पियो हे झुड़ में असां मंझि अंदरि हे ॾिसो हे झुड़ अथव हे असां झुड़ जे विच में असां वाह दोस्तो असां झुड़ के बि इंजॉय कयोसीं वैसे ईअं न झुड़ के बि असां रईस अब्दुर्रहमान मां हे असां झुड़ में
हे जोड़ो, हे मथों जोड़ो, हेठों जोड़ो, विच में असां बाक़ायदा जोड़ा में असां पर अल्लाह जो करम आहे त हिते करम माना आहे। सर्दी एतिरी नथी महसूस हे थिए ॾिसो थधि बि आहे पर थधि बि आहे असांखे महसूस नथी थिए, असां ईअं टी शर्ट में आहियूं। ऐं दोस्त जेके आहिनि हितां इंजॉय करण पिया, जोड़ा जोड़ा वञनि पिया, असांजो जोड़ो इहो अथव। माशाअल्लाह माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह इंजॉय कयूं पिया। माण्हू असांजे तके खिलनि था, असां उन्हनि खे ॾिसी खिलूं था। हो सम्झंदा त असां ॾे रिकॉर्डिंग करंदा, पर असां पंहिंजी रिकॉर्डिंग कयूं। पर असां हे ॾिसो जोड़ो आहे तमामु, जोड़े जे विच में मींहुं वसे थो पर असांखे महसूस नथो थिए पियो। पोयों हाफ़िज़ अब्दुल्ला बि पोयों असांजे पुठियां पुठियां हाफ़िज़ अब्दुल्ला बि गॾा, पर असांखे जेको आहे जोड़ो महसूस नथो थिए। हाणे हिन पासे त तव्हां ॾिसो जोड़ो बा जोड़ो, जोड़ो बाक़ायदा ॾाढियां ॾाढियां वाह वाह। हे ॾिसो हिते बि माण्हू रहनि था पिया, हिते कीअं था माण्हू रहनि, हितां जा झड़ माशाल्लाह ॾिसो वाह वाह। खाना पाण खे मथो नज़र अथव पर हिते ॾिसो वाह, विच में जोड़ जे विच में, जोड़ जे विच में हलंदो, जोड़ जे करे स्लो हले थी न गाॾी। बिल्कुलु बिल्कुलु जोड़ जे विच में बाबा। पुॼी आऊं हिते उधर भाग गया, उधर भाग गया, वो देखो आ गया। ये जाती अब्दुल्ला ये दिस ए पुजी आ खैर ना ए ना शायद भाई यारा शायद ला ला यो नहीं वजन बस अदा सा पुजी आ खैर ना मते मंदिर ते पहुंचा शायद। हेलो ए ॾिसो बा जुड़ हीअं सही आहे न। हेॾा असां जुड़ में आहियूं, विच में जुड़ जे विच में वेठा आहियूं बा असां। तव्हां ॾिसी सघो था पिया हिते चौकड़ ते जुड़ अथव, हेठि बि नज़ारो ॾेखारे, हेठि बि ॾिसो बा, हेठि लायूं चाड़ियूं जुड़, हे जुड़ जे विच में आहियूं असां सां। वॾो मज़ो अचे थो, ज़बरदस्त मज़ो अचे। कीअं थो लॻे मौसम कामरान? छा मौसम ॾाढी प्यारी तमामु, मुंहिंजा कन डिम थी विया बान थधि ते। थधि आहे न, कन थधि जे करे मूंखे मुंहिंजे थधि जे करे मथे में सूर पए थो पियो। ॾिसो वण त ॾिसो माशाल्लाह केॾा टिडा आहिनि, सिधा केॾा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु तक़रीबन वण सिधा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु वण वॾा माशाल्लाह VIP तव्हां ॾिसी सघो था हितां मंज़र। हर को पंहिंजी पंहिंजे जोड़नि सां गॾु आहे। हाँ बिल्कुल। असांजे हेठों रोड आहे, असां हेॾा ईअं मथां वञूं था। वाह वाह वॾा मज़ा आहे वाह खाना।
परे परे भज परे भज परे परे भज परे भज परे भज परे भज हाणे आ हेॾे हाँ मां कया मां मुर्सी या मां मुर्सी कई मां जल्दी आ ओ रे परे 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 आ ला थप्पा हाणे मारे छॾियो त असांखे सभिनी खे हा न डंडो मथे मज़ो आहे मुंहुं खुली आहे डंडो मथे कोन आहे जुड़न थी मुँह पे थोड़ा फोकस करना थी बाद में फिर मैं चढ़े आ समझो ऊपर हमने मतलब कंटिन्यू वीडियो वीडियो थी कहिड़ो पॉइंट आहे सर ये ग्लोरिया बादलों के बीच हम खड़े हैं भाई, ये देखो बादलों के बीच। असां हिन वक़्तु मरी जे कभी पॉइंट ते मौजूद आहियूं जिते चौगिर्द असांजे तरफ़ बादल ई बादल आहिनि। असां मूंसां गॾु आसिफ भाई ऐं आउं हिते बीठा आहियूं। असांजी गाॾी पोयां बीठी आहे, इंजॉय कयूं पिया, घुमूं फिरूं पिया। हे ॾिसो जाड़ा काड़ा चौगिर्द ई चौगिर्द, बादल ई बादल, बादल ई बादल। असांजे चौगिर्द जे बादल ई बादल आहिनि। हे असांजो अयूबिया पॉइंट ते पहुताऊं, वॾी चाढ़ी वाह साक जी पियान। वाह वाह, हे दोस्त वञनि था पिया न ही पंधु। दोस्त ठकरी पिया न, खान अब्दुरहमान ठकरी पिया। चाड़ी चाड़ी आहे कमरान, ॾाढो थकाए छॾियो आहे चाड़ी। बाक़ी बंदूक वारा चवनि था गोलियूं हलायो, काॾो हलायूं, असां पाण थकी पिया। अयूबिया पॉइंट ते पहुताऊं असां अची। वॾी चाढ़ी हुई वाह, वॾी चाढ़ी हुई वाह। अब्दुरहमान लन खाधो अथव, मानी खाधी अथव?
बाय बाय अब्दुल्ला भाई थकजी पिया मज़ो आयो खाना ये आला चाड़ी एॾा अब्दुल्ला भाई बैठो आहे थकजी पिया हुआ वाह वाह वॾी सीनारियूं वॾा मज़ो ॾाढो अचे थो मथे तक दिखाए दीदार कराए मथे तक दीदार कराए ओए मथे मथे तक ये अब्दुल्ला भाई थकजी पिया बोलियां 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 सर ये चीज पाओगे धीरे जाते हुए चले नहीं ये हमें नहीं बनाना भाई बैठ गए हो गए आ गए बैठो बैठो सेल्फी होना ना ओ कैमरा ना बोलड़ियां मोबाइल न खसे वञनी मोबाइल तुझो न कर दी यार इधर बैठे साढ़े आपके पास बैठेंगे आपके हाथ से नहीं बैठेंगे चला दे भी चली चली वड़ दो नहीं भाई तो जी असां हेठां बीठा बोले जे बारे में ए बोलियूं हेॾो बोलियूं ए बोलियूं बीठियूं हेॾा हम खिलाते हैं बहुत थे लोग को डाले कुछ वो साम्हूं वणनि ते बोलियूं वेठियूं आहिनि गवर्नमेंट को कौन से गवर्नमेंट जीडीए को की चीज की तरफ आप कौन है जो ने आपको कुछ ये बोलियां बोलियां छोलियां बोलियूं इधर देखो शायद भाई चांस इधर देखो ए दिस मथे यारो ए यार तो असां जेको आहे हिन वक़्तु पहुता आहियूं हिन पॉइंट ते नथिया गली जी पॉइंट ते पहुता आहियूं जिते तव्हांखे सभु मंज़र ॾेखारींदासीं पिया ते अॻिते हलूं पिया दोस्तनि खे गॾु रहिजो सॼा हितां जा सैर कराईंदासीं तव्हांखे रस्ता हूंदा कच्चा पथराली रस्तो आहे असीं हींअर वञूं पिया हेॾां हीअं रस्तो वेंदो हेॾां हीअं रस्तो वेंदो हेॾां वारा पथर आहिनि पानी हले तो तव्हांखे ॾेखारियूं पिया पथरीली रस्तो आहे असां वञूं पिया मथे साम्हूं वाह
बर्फ का पानी है थधो। थधो पानी थधो। इन वक्त मौजूद आहियूं नथिया गली में, जिते दोस्त इंजॉय करने पानी तो एॾो थधो आहे, बर्फ़ खां बि वधीक तमामु थधो पानी आहे। हेॾां दोस्त मथां भी पानी हले पियो, हेॾां भी दोस्त इंजॉय करन पिया। अवांखे ॾेखारींदासीं सदर दोस्त वेठा दोस्त इंजॉय करन पिया। इसरार भाई बीठो है, इनाम सुमरो, तारिक मलिक, पनवागल प्रेस क्लब सदर, अब्दुलरहमान चाचड़, यूनियन ऑफ जनरल सदर अब्दुल्ला चाचड़, साबका सदर जमील लंजार, हले थी भाई वीडियो। चलिए ये ले थोड़ी सी वीडियो बना दे मेरी। मेहरबानी। अधो तड़ तो करे पे हाँ टुबी भाई, एक बार लगाओ चक्कर, पानी में जाओ। हाँ जाओ। ठंडा नहीं है पानी, पानी ठंडा नहीं है, फिर आप नहा रहे हो अभी? अच्छा यहीं के हो क्या? कहाँ से हो? नानकाना साहब में। सही सही। असांखे त सी तो थे पियो, हे अधे वारा तड़ था करन पिया। हेॾां व्यू अथव ॾिसो बाबा, इंजॉय कयो, निकिरो ॿाहिरि इंजॉय कयो। अस्सलामुअलैकुम जी, त असां हिन वक़्तु झील ते पहुता आहियूं ऐं मूंसां गॾु मुंहिंजा दोस्त बि मौजूदु आहिनि। हितां जा इस्लामाबाद झील ते हिते पहुता आहियूं। जेको डैम आहे, झील आहे, हितां ॾाढी गर्मी आहे हिते इस्लामाबाद। सो तव्हांखे मंज़र ॾेखारियूं पिया। जुड़िया रहिजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, लाइक, कमेंट्स कजो लाज़मी। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। पार्क जे तव्हांखे मंज़र बि ॾेखारियूं पिया। खूबसूरत पार्क आहे हितां जो, साम्हूं झील आहे। खाना ॾे यार, गर्मी आहे हिते? अच्छा पोइ कीअं? पनवा किलोमीटर साॻियो माहौल आहे, साॻियो माना उहा असांजी गर्मी आहे। अच्छा मोबाइल भी गर्म थी वियो आहे, 2 मिंट हलाई आहे। कुदरत जो निज़ाम आहे, वॾी गर्मी आहे। तक़रीबन 20-25 किलोमीटर उते थधि आहे, हिते कामरान ॾिसो केॾी गर्मी आहे। वाह वाह, केॾी गर्मी आहे, माना गर्मी लाह कढी छॾिया, माना पघिरजी विया गर्मी लाह कढी छॾिया हिते। वाह पनवा किला साम्हूं झील थी। ये 5 लेके तो भाई किलो के हिसाब से या एक ही किलो है? हाँ कितने किलो? अस्सलाम वालेकुम जी, त असां हिन वक़्तु पहुता आहियूं रावलपिंडी न भैया, रावलपिंडी जी राजा बाज़ार में मौजूद आहियूं। मूंसां गॾु जेको आहे प्यारो भाउ शाहिद मुगल भी मौजूद आहे, इसरार भट्टी ऐं अॻियां आसिफ़ भाई। हाँ सर, ये राजा बाजार बाबा घूमो था, एंजॉय क्यों था रावलपिंडी के एंजॉय क्यों था पिया, बाज़ार भी तव्हांखे ॾेखारींदो। शिदत जो एहसास थे तो मरी याद थो अचे हाणे साईं असांखे। वाह वाह, वॾो मज़ो आहे। मौसम भलो हुयो। ख़रीदारी करने पिया। हेॾां बाज़ार आहे, स्टॉल लॻल आहिनि हेॾां, नस वारा लटा कपा दस्तियूं पैसनि जूं, हेॾां नवनि दोस्तनि जूं दस्तियूं। हेॾां चप्पलनि जी दुकान आहिनि।
वालेकुम। जीअं त असां कोमरी इस्लामाबाद खां टूर खां वापसी ईंदे ई जेको आहे असां जेको आहे मोटरवे जो स्टॉप आहे चकरी उते पहुता आहियूं। असांजो हींअर सफ़र जेको आहे वापसी पनवागल तरफ़ आहे। असांजो सफ़र रहंदो आहे। मूंसां गॾु शायदि भैया ॿुधाईंदा सफ़र पंहिंजो कीअं रहियो। हाणे पंहिंजो पनवागल घर जे तरफ़ सफ़र जारी आहे। हाँ कामरान भाई बिल्कुलु असां जेको आहे कल राति जेको आहे असां इस्लामाबाद पुगियासीं मरी को। हाणे जेको आहे पोइ जेको आहे हाणे इस्लामाबाद लाहौर को जेको आहे इस्लामाबाद को असां निकिता आहियूं जुड़वा शहर जेको आहे रावड़पिंडी जी जेके शहर जेको आहे बाज़ार जेको आहे राजा बाज़ार विया आहियूं। उते विया आहियूं। उते असां दोस्तनि जेकी हर मुख़्तलिफ़ शॉपिंग कई कंहिं पंहिंजे ॿार बचनि जे लाइ पंहिंजे लाइ कंहिं शूज़ वरिता कंहिं बैग वरिता कंहिं बूट वरिता घणी शॉपिंग कई थी। हाणे असांजो जेको आहे हाणे चकरी ते अची मोटरवे ते अची करे चकरी होटल ते आया आहियूं। उते कुझु रिफ्रेशमेंट या मानी ॾिसूं था दोस्त जेकी जेकी खाई सघनि। पोइ हाणे जेको आहे चकरी रेस्टोरेंट ते असां मौजूदु आहियूं। महिरबानी कामरान भाई जी शायदि भई तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी असांजो हिन चकरी रेस्टोरेंट ते स्टॉप आहे। उनखां पोइ असांजो सफ़र सखर तरफ़ पंहिंजे पनवागल शहर तरफ़ रवंदो आहे। तमामु बहितरीनु सफ़र गुज़रियो आहे। सो मुंहिंजो आख़िर में आख़िरी अपील मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा लाइक कंदा कमेंट्स कंदा बेल आइकन खे दॿाईंदा तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। थैंक यू अल्लाह हाफ़िज़। दोस्त असां होटल ते पहुता आहियूं। बहितरीनु सफ़र बहितरीनु माहौल।